अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छारेस चाकर खान हाणे जाबिर खान ऐं कासिम खान के गोरे हाथ करे वठंदो। छारेस अकबर खान हाणे चाकर खान ऐं सिकू जे विच में ॻाल्हियूं कराईंदो। छा सावल खान आख़िरकार हाणे जाबिर खान के मारे छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर तक ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जा मालिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बिलस न करंदो काफ़ी असांजो हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट करण बगैर हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस चाकर खान जेको आहे पंहिंजा सभु माण्हू जाबिर खान ऐं कासिम खान जे पोयां बचे छॾींदो। हिक तरफ़ जेको आहे सावल खान खे मोकिलींदो ऐं ॿिए तरफ़ दिलावर खे मोकिलींदो ऐं टियों तरफ़ पाण वेंदो ऐं उन्हनि खे साफ़ साफ़ चई छॾींदो अगरि जेकॾहिं हू हुतां भॼी निकिरण जी कोशिशि कनि त पोइ तव्हां उन्हनि खे मारे ऐं तव्हां इहा ख़ुशख़बरी तमामु जल्द मूंखे ॿुधाइजो। सावल चवंदो त हारिस चाकर खान बसि तूं परेशान न थी, मां हर हाल में इहो चाहियां थो त हू रॻे जॾहिं मुंहिंजो रुख चढ़नि त पोइ मां उन्हनि खे मारे ऐं पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कयां। दिलावर बि साफ़ साफ़ चई छॾींदो डॉक्टर तूं परेशान न थी, मां उन्हनि खे मारे ऐं इहा ख़ुशख़बरी तव्हांखे तमामु जल्द ॿुधाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अकबर खान जेको आहे सिकू खे सम्झाईंदो। सिकू खे चवंदो अगरि जेकॾहिं हाणे चाकर खान मूं वटि आयो त पोइ मां उनखे साफ़ साफ़ चई छॾींदुसि तव्हांजे विच में ऐं चाकर खान जे विच में मां ॻाल्हियूं कराईंदुसि। सिकू चवंदो त अकबर खान तव्हां ईअं न कयो, अगरि जेकॾहिं तव्हां ईअं कंदो त पोइ चाकर खान जेको आहे मूं मथां बहुत ज़ोर भरींदो ऐं मूंखे वापसि कराइण जी कोशिशि कंदो जो मां हर हाल में वापसि वञणु नथो चाहियां। अगरि जेकॾहिं तव्हां खां हिते मुंहिंजी बर्दाश्त नथी थिए त पोइ तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां हमेशह हमेशह लाइ हितां हलियो वञा, मां ॿिए हंधि वञी पनाह वठां। अकबर खान चवंदो सिकू मां तोखे ईअं वञणु कॾहिं बि न ॾींदुसि। अगरि जेकॾहिं मूं तोखे हुननि जे हवाले कयो त पोइ मां आसानी सां तोखे हुननि जे हवाले कंदुसि ऐं उन खां ज़िमेदारी वठंदुसि त मतिलबु त हू तोखे कुझु बि न कंदा। सिकू चवंदो त अकबर खान अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे मुंहिंजे हवाले कंदे त मतिलबु त मूंखे चाकर खान जे हवाले कंदे त चाकर खान मूंखे को बि नुक़सानु कोन पहुचाईंदो। बहरहाल सावल खान अहिड़ो त कमीनो आहे जो हू मूंखे मारण में देरि न कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान जेको आहे दिलावर खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे जेको आहे जाबिर खान या कासिम खान तोखे कस में मिले त तूं उनखे घुमाए रखजांइ ऐं तूं इहो न सोचिजां त मां उन्हनि जे मथां रहम कंदुसि। जेकर हू मुंहिंजे रुख चढ़े त बि मां उन्हनि खे लटाए विझंदुसि। दोस्तों उमीद है कहानी आई खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।